कराची ओभर खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल गफ्फार भुट्टो। कराची सफूरा टाउन अंदरि रोडनि जी हालत इंतिहाई ख़राब बणियल आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि अंदरि रोड हंधा हंधा टुटल हुजण सबबि गाॾियुनि ते सफ़र कंदड़ माण्हुनि लाइ सख़्तु आज़ार बणिजी वियो आहे। ॿिए तरफ़ सफूरा टाउन जे अमलदार रिश्वत वठण एवज़ मुख़्तलिफ़ कंपनियुनि खे सफूरा टाउन अंदरि रोडनि जे कटिंग जी इजाज़त ॾेई ऐं उन सिलसिले में मालूम थियो आहे त सफूरा टाउन जे कुझु अमलदारनि PTCL ऐं मतीन कंपनी वारनि खां सफूरा टाउन अंदरि केबल जे लाइन जे विछाई लाइ 5 करोड़ रुपया रिश्वत वरिती आहे, जॾहिं त सरकारी अकाउंट में कुझु लखनि जा चालान जमा कराए बाक़ी रक़म हड़प कई वई आहे। हिन सिलसिले में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि आजिज़ भुट्टो, वाहिद मुखेरी, शेर खान खोसो, ग़ुलाम अली बुलेदी ऐं ॿियनि चयो त हिक तरफ़ सफूरा टाउन जा अमलदार टुटल रोड ठाराइण जे लाइ तयारु न आहिनि त ॿिए तरफ़ मुख़्तलिफ़ कंपनियुनि खां किरोड़ रुपया रिश्वत वठी करे ठहियल रोड केबल जे लाइनूं विछाइण लाइ रोड टोड़ाया पिया वञनि, जंहिंमें किरोड़े रुपयनि जी लाॻत सां ठहियल रोड टुटंदा पिया वञनि, मगर सिंध सरकार को बि नोटिस वठण जे लाइ तयारु न आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर बल्दिया सईद गनी चीफ सेक्रेटरी सिंध खां नोटिस वठी रोड कटिंग ज़रिए किरोड़नि रुपयनि जे करप्शन कंदड़ अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे टुटल रोड तामीर कराइण जी घुर कई आहे।